सियारे जी मौसम ईंदे ई माण्हुनि जेको आहे सो ख़ुश्क मेवनि में वापराइण में दिलचस्पी वरिती आहे। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा रेड़ा लॻाया विया आहिनि, स्टॉल लॻाया विया आहिनि। हिते असुल में शहर में आया आहियूं, पर हाणे ही तिरनि जा जेको बोड़ींदा उहे वणंदा आहिनि मूंखे। ऐं सियारे जे मौसम में जेके लायूं आहिनि मुख़्तलिफ़ तिरनि जूं या ॿियूं आहिनि, ऐं ड्राई फ्रूट आहे, इलाही महांगो बि आहे, उन जे बावजूदि वठिणो थो पए मौसम खे इंजॉय। साईं सियारे जी मौसम लगी पिया तमाम थधि भी घणी आहे। ड्राई फ्रूट आहे जंहिंमें जेको आहे सो पिस्ता, बादाम, अखरोट, भोगड़ा, किशमिश, मेवा, मुख़्तलिफ़ लायूं पयूं आहिनि। गुड़ जी लाई आहे, तिरनि जी लाई आहे, मुङनि जी लाई आहे। बादाम है, अखरोट है, शहतूत है ना, और लोग लेता है कम कम लेता है, महंगी जाता है ना, महंगे माना पर साल से आधा ऊपर है रेट। फसल कम है, फसल खराब है, इस वजह से आधा महंगे। काजू आहे, पिस्तो आहे, बादाम आहे, नेदा आहिनि, ऐं साईं आहे भुगड़ा आहिनि, अंजीर आहिनि, पिस्ता आहिनि, जेको सभु हर शइ आहे मौजूदु जेको हूंदो आहे। नाज़रीन, सियारे जे मौसम में ईंदे ई जेको ख़ुश्क मेवात आहे, जंहिंमें बादाम, अखरोट, भुगड़ा, मुङेरा, उहे जेके पोरियत जेके विकिरो कनि था, उहे उन्हनि जो चवणु आहे त असां हिन मौसम सियारे जी थधि ईंदे ई हिन जो वाइपो वधे थो ऐं माण्हू जेको आहे थधि खां बचण लाइ हिन खे ख़रीद कनि था। कैमरामैन आफ़ताब अल सां गॾु ख़ादिम जुड़ीजो, KTN न्यूज़, ख़ैरपुर मीरस।